أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفبعذابنا يستعجلون فإذا نزل بساحتهم فساء صباح المنذرين وتول عنهم حتى حين وأبصر فسوف يبصرون سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. छा पोइ असांजे अज़ाब खे जल्दी घुरनि था, पोइ जॾहिं लहंदो उन्हनि जे अङण में त उन्हनि माण्हुनि जो सुबुह बुछड़ो थींदो जिन खे डिॼारियो वियो ऐं अव्हां इन्हनि खां फिरी वञो, अव्हां इन्हनि खां मुंहुं मोड़े छॾियो हिकु वक़्त ताईं ऐं तव्हां हिननि खे ॾिसंदा रहो, अनक़रीब ही बि ॾिसंदा। पाक आहे तुंहिंजो ओ परवरदिगार जेको इज़त जो मालिक आहे उन्हनि तमाम ॻाल्हियुनि खां जिन खे ही बयानु कनि था, ऐं सलाम आहे रसूलनि ते ऐं तमाम ख़ूबियूं उन अल्लाह जे लाइक़ आहिनि, उन अल्लाह जे लाइ आहिनि जेको जहाननि जो परवरदिगार आहे। हिननि आयतुनि ते सूरत साफ़ात ख़तम थी। हिन में पोयां जेका आयत हुई उन में अल्लाह पाक फरमायो त तव्हां हिननि खां एराज़ करियो, तव्हां हिननि खां मुंहुं मोड़ियो, छो जो हाणे तव्हां हिननि खे पूरी तबलीग करे चुका आहियो, पूरी ॻाल्हि ॿुधाए चुका आहियो, पोइ बि हठ ते, पोइ बि ज़िद ते ही पंहिंजे बरक़रार आहिनि। त हाणे तव्हां हिकु वक़्त ताईं हिननि खे छॾे ॾियो तेसि ताईं जो अल्लाह पाक हिननि खे जेको आहे सो यानी जेको अज़ाब जो वाइदो कयो अची वञे। अव्हां हिननि जी हालतुनि खे ॾिसंदा रहो, माना तव्हां इंतज़ारु करियो त केॾी महिल तो अल्लाह जो अज़ाब अचे, ऐं ही बि अनक़रीब ॾिसंदा, जेॾी महिल अज़ाब ईंदो त ओॾी महिल ॾिसंदा। त पोइ हिते जॾहिं अल्लाह ताला फरमायो त अज़ाब ईंदो त ही ॾिसंदा, त ही जेके मुशरिक हुआ उहे चवंदा त पोइ देरि छाजी आहे, हींअर ई असांखे ॾेखार, हींअर ई अचे अज़ाब। अल्लाह ताला फरमाए पियो छा ही असांजे अज़ाब खे जल्दी पिया घुरनि, असांजे आफ़त खे, असांजे बला खे जल्दी था घुरनि। पोइ जेॾी महिल उहा आफ़त आई न ऐं अची वई, उहो अज़ाब अची वियो, हिननि जे आम्हूं साम्हूं अची वियो, त ओॾी महिल जेको आहे सो जिन माण्हुनि खे डिॼारियो वियो अज़ाब खां उन्हनि जो उहो सुबुह बुछड़ो सुबुह थींदो, यानी तमामु बुछड़ो ॾींहुं थींदो उन्हनि जे लाइ, छो त इहा आफ़त अची वई त हाणे टरंदी कान। पोइ इहा आफ़त हमेशह जे लाइ काफ़रनि ते जेको अज़ाब आयो, पकड़ आई, भले मौत जी सूरत में अचे या मौत खां पहिरीं जेको आहे सो दुनिया में को अज़ाब अचे त उहो टरे कोन्ह। वतवल्ल अन्हुम हत्ता हीन, ऐं वरी अल्लाह ताला फरमायो त तव्हां हिननि खां मुंहुं मोड़े छॾियो हिकु वक़्त मुक़ररु ताईं, यानी तसली आहे त हिननि ते अज़ाब अचिणो आहे ऐं तव्हां फ़िक्रमंद न थियो, परेशान न थियो। ही जेके कुझु ॻाल्हियूं कनि था ज़बानी एतबार सां, जेके तव्हांखे ईज़ा ॾियनि था, तकलीफ़ूं ॾियनि था, ताना ॾियनि था, इन्हनि ते तव्हां सब्र करियो। जॾहिं अज़ाब अचिणो आहे असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त बसि तव्हां सब्र करियो। ऐं वअबसिर फसौफ युबसिरून, तव्हां हिननि जी हालतुनि खे ॾिसंदा रहो, अनक़रीब ही बि ॾिसंदा। थी सघे थो पहिरीं जेको फरमायो इहो जुमिलो पोइ इन एतबार सां त दुनियावी अज़ाब, ऐं ही जेको जुमिलो साॻियो आया आहिनि ॿ जुमिला, इहो आख़िरत जे अज़ाब जे बारे में। आख़िर में अल्लाह रब्बुल आलमीन हिन सूरत खे ख़तम कयो हिननि लफ़्ज़नि सां, सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून
वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। 3 आयतुनि सां अल्लाह ख़त्म फरमायो। हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफुल क़ुरान में लिखनि था त हिन खे बयान करण जे लाइ दफ़्तर खपनि, यानी जंहिं अंदाज़ सां अल्लाह रब्बुल आलमीन हिन सूरत खे ख़त्म फरमायो आहे, हिन जे इब्तिदा में ऐं हिन जे ख़ात्मे में जेका मुनासिबत रखी वई आहे न, इन खे बयान करण जे लाइ वॾा दफ़्तर बि काफ़ी कोन थींदा। उन में एतिरो लिखिजे एतिरो लिखिजे हिन खे, छो त अरबी ज़बान जेको अरबी ज़बान सम्झे थो, उन जूं गहरायूं सम्झे थो न, पोइ चए थो त हीअ त अलाए छा आहे, क़ुरान अलाए छा आहे। हीअ त पाण जेको पंहिंजी सिंधीअ में या ॿिए कंहिं अजमी ज़बान में उनजो तर्जुमो या कुझु तफ़सीर बयानु कये थी। असांजी ज़बानूं एतिरियूं कुशादा कोन्हनि जो असां अरबी जी पूरी वुसअत खे बयानु करे सघूं। जीअं समुंड जेको आहे सो यानी कंहिं करे में कोन थो अची सघे ऐं कंहिं थां में कोन थो अची सघे, ईअं जेको हिन क़ुरान में अल्लाह ताला बलागत ऐं उहा रखी आहे, सिफ़ात रखियूं आहिनि। हिते अल्लाह ताला फरमाए सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, पाक आहे तुंहिंजो परवरदिगार जेको इज़्ज़त जो रब आहे, इज़्ज़त जो मालिक आहे। इज़्ज़त माना कुवत ऐं किब्रियाई, वॾाई, अज़मत जो मालिक आहे। उन्हनि तमामु ॻाल्हियुनि खां पाक आहे जेके ही मुशरिक बयानु कनि था। हाणे हिन सूरत जी इब्तिदा थी हुई शिरक जी बुराईअ सां ऐं तौहीद खे बयानु करण सां। वरी हिन में विच में जेको आहे सो अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा वाक़ियात 7 नबियनि जा 6 वाक़िया आया, 7 नबियनि जा 6 वाक़िया आया। उन खां पोइ अल्लाह ताला हिननि काफ़रनि जे ग़लति क़िस्म जे अक़ीदनि खे जेको आहे जो अल्लाह पाक जे बारे में ग़लति क़िस्म जा अक़ीदा, उन्हनि जी अक़ली ऐं नक़ली तौर ते जेको तो तरदीद थी। हाणे अल्लाह ताला आख़िर में इहो जुमिलो फरमायो, हिन में सभु कुझु अची वियो त तुंहिंजो रब, तुंहिंजो परवरदिगार जेको ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इज़्ज़त ऐं किब्रियाई, वॾाई, अज़मत जो मालिक आहे, पोइ उन्हनि तमामु ॻाल्हियुनि खां जेके ही मुशरिक, जाहिल, काफ़िर इहे जेको अल्लाह जे बारे में घड़ीनि था, अल्लाह जे बारे में बकनि था, उन खां तुंहिंजो रब पाक आहे। जॾहिं पाक आहे त तव्हां बि उनखे पाक सम्झो, पाक बयानु करियो, उनजी पाकी खे बयानु करियो। अॻियां वसलामुन अलल मुरसलीन, ऐं रसूलनि ते सलाम। रसूलनि ते सलाम माना अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि रसूलनि खे जेको आहे मासूम बनायो, इन्हनि खे सालिम बनायो, इन्हनि खे मंसूर बनायो, इन जो दलील आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो त अल्लाह ताला इहो लोहे महफूज़ में लिखी छॾियो आहे, पहिरीं फ़ैसिलो करे छॾियो आहे त मुंहिंजा रसूल जेके आहिनि उन्हनि जी मदद कई वेंदी, ऐं रसूलनि जा जेके सच्चा पैरोकार आहिनि, जेके ज़िंदगीअ जे हर शोबे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खे ॾिसी था हलनि, हराम खां बचनि था ऐं फ़राइज़ वाजिबात खे अदा कनि था। इहो असांजो लश्कर आहे ऐं इहो असांजो लश्कर ग़ालिब थी रहंदो, नतीजे जे एतबार सां इहो ग़ालिब थी रहंदो। अल्लाह फरमाए पियो इन जो दलील जहिड़ो हीअ सलामुन अलल मुरसलीन, रसूलनि ते सलाम आहे। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ऐं अल्लाह पाक सिर्फ़ु पाक कोन्हे हर ऐब खां, बल्कि अल्लाह पाक जेको आहे सो तमामु ख़ूबियुनि सां मुतसिफ़ आहे। तमामु ख़ूबियूं, तमामु सुठियूं ॻाल्हियूं, अला वजहिल कमाल पोइ अल्लाह पाक जे लाइ साबित आहिनि। केरु अल्लाह पाक? रब्बिल आलमीन, जेको जहाननि जो परवरदिगार आहे, जंहिं जहाननि खे पैदा कयो आहे, जहाननि खे रोज़ी ॾिए पियो, जहाननि खे हलाए पियो, जहाननि खे क़ाइमु रखी वेठो आहे। उहो तुंहिंजो परवरदिगार जेको आहे उहो जहाननि जो परवरदिगार, उन जे लाइ तमामु ख़ूबियूं। अचे थो त बाद रिवायतुनि में अचे थो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ खां पोइ ई पढ़ंदा हुआ, हर नमाज़ खां पोइ। ऐं बाद जॻह ते अचे थो त जेॾी महिल बि का महफ़िल हुजे इल्म जी या का ज़िक्र जी, उन खां पोइ का बि नेकी कजे ऐं उन खां पोइ हीअ पढ़िजे सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, त अल्लाह पाक इन तमामु वॾो अजुर अता फ़रमाए थो, तमामु वॾो अजुर अता फ़रमाए थो। अल्लाह ताला पाण सभिनी खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सही सम्झण जी ऐं सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। आमीन आमीन। सुब्हान।